जो दरिया। हाल है सुना एडी कावड़ तो खे सोए कान अन्या कावड़ न कया अॼु ॿियो ॾींहुं आ त ॻाल्हाई तो नई बैलेंस मोकिलियो थी त मां तोसां ॻाल्हायां। इन गलती जी माफ़ी सुना साईं। मां तोॾे अॼु जो अॼु बैलेंस मोकिलिया ऐं ॿीहर अहिड़ी गलती कान थींदी। मूं पंहिंजा कन पकड़िया तव्हां कावड़ खे छॾियो सुना साईं। छॾियमि कावड़ छॾियमि बस हाणे पंहिंजे कननि मां हथ कढ। ठीकु आहे मूं पंहिंजा कन छॾिया कॾहिं ॿुधाईंदी? छा रखियो आहे नाले में? भला मूं अॼु ताईं तोखां तुंहिंजो नालो पुछियो आहे? कोई पुछ न मां त चवां थो त तोखे मां पंहिंजो नालो ॿुधायां। पोइ ॿुधाए पंहिंजो नालो। मुंहिंजो नालो मस्तानो। तो मस्तानो ऐं मां मस्तानी। ठीकु आहे मस्तानी। ॿियो ॿुधाए। मस्ताना अदा पियो चई मां तोसां पोइ ॻाल्हायां थी। हिन नदन त कम खे विञायो। अदी हिते बीठी छा थी करी? ओ अदा हिते पैसा रखिया उहे नथा मिलनि। पैसा लिकाई हुए नथा मिलनि? पर्स मां ॻोल्हे थो ॾियां। न न अदा मां पाणी ॻोल्हे थी वठां तूं पंहिंजो कमु ॿुधाए। अदी बुख लॻी आहे मानी गिरव आहे? अदा मानी त अञा नाहे कई। नाहे कई? हिन खां पोइ केॾी महिल कंदो? ऐं भाॼाई किथे आहे? भाॼी वथाण साफ़ करण वई आहे अचे त ॿई गॾु करे था वठूं। अदा तूं घड़ी खनि आराम कर। आराम कयां पेट में बुख खां त कुत्ता भौंकन वरी चए थी आराम कर। राणा खान तू मुंहिंजे सोट सां रांदि पियो खेॾी ऐं जेकॾहिं मुंहिंजे सोट ते का बि मुसीबत आई बख़्श न कंदो। आलम खान मूंखे धमकी ॾियण खां पहिरियां पंहिंजे रत जे रिश्तनि खे समेटे पंहिंजी मुठ में रख। जॾहिं तुंहिंजा पंहिंजा तुंहिंजे चौचवा में न आहिनि त तूं हिते मूंखे तोड़ा ॾेखारण छो आयो? आलम खान पाण खे हद खां वधीक ठाउको थो सम्झे। शायदि इनखे इहा ख़बर न आहे त माण्हू वतन तां नांगनि जो खलू लाईंदा पोइ हिनखे कीअं बख़्श कंदा? ठाउको मां न आहियां तव्हां ई आहियो पर मुर्सी वारो अखर त धारियो पाड़ में। बस आलम खान इन खां अॻु जो असां पंहिंजो होश विञाए कुझु करे वियऊं मुंहिंजी अखियुनि जे अॻियां डरी वञ। आलम खान इन भू जो मुझे लगे मैं खुद हूँ व्हाइट रोज हेयर रिमूवर क्रीम एंड लोशन। व्हाइट रोज ने बनाया मुझे व्हाइट रोज। किले जा पेर उखेड़ ये बस ॻाल्हि न आहे। जेकॾहिं रहिस वॾे जो तुंहिंजे मथां हथ न हुजे हा त तोखे कई ॾींहं अॻु में ॿुधाए छॾियो आहे त भूं जो किलो आख़िर केरु आहे। मां तव्हां सां बस करण कोन आयो ऐं न वरी तव्हांखे धमकाइण आयो आहियां। मां सिर्फ़ इहो चवण आयो आहियां त मुंहिंजे सोट ते का बि मुसीबत आई या को मसइलो थियो या कंहिं आड़ाह में पियो त मां तव्हां ॿिन्ही न सम्झंदुसि ऐं हुनजो अंजाम ॾाढो बुरो थियो ॾाढो बुरो। मुंहिंजे सौट पुनल खे अहिड़ो त फंदो गीचे में विझंदुसि तव्हां मां को बि हुनखे बचाए न सघे। वरियाम खे आलम खान त बचाए वियो पर पुनल जे लाइ अहिड़ो त फाहो तयार कजां जो दुनिया जी का बि ताक़त उनखे बचाए न सघे। ईअं ई थींदो सुल्तान ईअं ई थींदो। वन भली तू यार जानी
उस्ताद पैर रोक बाज गाल चढ़ी वे थी कमका यार चोरन जो नानियूं अची गॾु थियूं न बराबर लेकिन इन विच में झेड़ो थी पिता असां कंहिंजो साथ ॾियणु घुरिजे उस्ताद तूं मुंहिंजी सलाह ते हलंदो ई न आहीं अॼु जे मुंहिंजी सलाह ते हली न त सलाह ॾियां त पोइ उस्ताद मुंहिंजी सलाह इहा अथई जेकॾहिं जे पाण में गॾिजी पवनि न असांखे पेर ठाहे भॼणु खपे अरे वाह शींहं जा पुट पेर ठाहियूं माण्हू किलाइ ज़ाहिद जो वॾो नालो आहे ज़ाहिद हूंदो उस्ताद जिथे बि किथे चोरी थी थिए त इहो शक ज़ाहिद मथां थो थिए त इहो केरु हूंदो ज़ाहिद हूंदो हा ज़ाहिद हूंदो छो त ज़ाहिद वॾो ज़हरीलो आहे जेकी चक हणी रत चूसे मारेसि ऐं तूं वरी ज़ाहिद खे भॼण जूं सलाहूं थो ॾीं अचु त में वरी होटल ते हे भली उन्हनि में जहिड़ो थींदो न बंदूकूं हलंदियूं विच वारा माण्हू मरंदा अहिड़ी ॻाल्हि आहे हाणे छाणो तोखे हाणे मां छा सम्झां वेही होटल ते हली वेहूं असांजी रत गरम आहे जेकॾहिं मीटर फ्री सभु मोल हूंदई सो वटूं सुभाणे फैसला कंदा इन करे होटल ते कोन था पियो हल त हलूं कंहिं ॿिए होटल ते हरुबुरु असांजे हथां मरी न पन ॿ टे ॾींहं भली जींदान हुजे नी भली दाणो पाणी चुगी वठनि अचो असां बसे जी दर्दन जो दरिया छो भला कावड़ आहे छा अॼु ॾींहं खां वठी तव्हांजो रस्तो अलॻि आहे ऐं मुंहिंजो रस्तो अलॻि मूंसां घणो विचड़ंदो न कर छो भला वॾनि जी ॻाल्हि बि दिलि में कबी आहे छा वॾा त उठ बि हूंदा आहिनि तमीज़ सां ॻाल्हि पुनला हा वॾे जे नाले तूं ईअं थो चई छो मूं को ग़लति चयो छा असां बसे जी नोड़ गिच में गेलिया न सॼी ज़मीन में बस हाणे घणो ठाउको न थी आला मुठी काफ़ी आहे असांखे कुटण जे लाइ जो वात बोर थियणा जंग मचा बोर थियणा जंग मचा बोर थियणा जंग मचा अरे रे छॾायो नथा तमाशो था बीठा ॾिसो हलो था निकिरो जेकॾहिं न वञूं त पोइ विठल मौत जो नाव मौत जो सलाह ॾिठल हथियार ते हथ में हलो था चलो अरे तो परे थी विठल अरे बस हाणे बस छॾियो तूं विच में नाच विठल बस कर तूं निकिर था हल चिता थिया वाह बदल वाह अॼु ता आलम खान जी इज्जत जो वाह जो मान रखियो है न जंहिं आलम खान खे अॼु ॾींहं ताईं दुश्मन झुकाए न सघिया उन जो कंध तव्हां झुकाए छॾियो शाबस वॾी इज्जत रखी अथव हुनजी वाह जुठ आयो चइबो त आलम खान जे भाउ ऐं सौट में रिछ कुते वारी पछ लॻी पई हा दा असुल ॿिन्हिनि में जुंडा पट लॻी पई हुई ख़बर नथी पए त इहे छोरा आख़िर विढ़िया छा थे किथे ईअं त न आहे जो आलम खान जी भेण में पुनल अखियूं विधी हुजनि अदा वाह जो गुज़ार तो पड़ी थी सोराना पक समझ त पुनल जो चक्कर हिननि जी भेण राणी सां ऐं इहा ख़बर बादल खे पई हुजे जेकॾहिं इहा ख़बर आलम खे पवे हा न त हिन पुनल खे बंदूक हणंदे देर ई न करे ॿियो त हिन बादल में गैरत वारो अखर ई कोन्हे इहा ॻाल्हि ज़ाहिर आहे मल्हार जेकॾहिं जवान छोकिरी घर में विहारींदा त अहिड़ा किस्सा त ज़रूर थींदा न हिकु ॻाल्हि मुंहिंजी गौर सां ॿुधो जेकी भाउ हिननि सौटनि जे विच में भरी आहे उन ते पेट्रोल विझण तव्हां ॿिन्ही जो कमु आहे उहो कीअं अरे सफ़ा को बेवकूफ़ आहीं नंढड़ी ॻाल्हि बि तोखे सम्झ में न ईंदी आहे तॾहिं त चवां थो दा मूंखे सम्झा जिते बि चार माण्हू ॾिसो उते इहा ॻाल्हि चई ॾियो त पुनल ऐं राणी जे विच में इहो चक्कर हलंदड़ हुयो जंहिं तां बादल ऐं पुनल जे विच में जहिड़ो थियो आहे
ये चिणगू छॾे छॾे मच ॿारे विझो। जॾहिं इहा ॻाल्हि हर माण्हू जे ज़बान ते अची वेंदी त पोइ आलम खान गैरत में अची वेंदो ऐं पोइ आलम खान पंहिंजे सौट सां गॾु पंहिंजी भेण खे पूरो करे छॾींदो। आलम खान इहे प्रकार थी तुंहिंजे भाउ ऐं सौट जा। जेकॾहिं मां वक़्त ते न पहुचां न अञा वधीक माण्हू खिलंदा, पर पोइ बि माण्हू खिलाइण में का कसर कान छॾी अथऊं। मल्हार ऐं गुलवारनि हिन वक़्तु सॼे ॻोठ में इहो पड़ो घुमाए छॾियो हूंदो। आलम खान ऐं हुनजे सौटनि में छेड़ो थियो। वधीक हाणे मल्हार वारा हिन ॻाल्हि खे कीअं घुमाईंदा, उन्हनि जे फितर खां तूं चङी तरह वाक़ुफ़ आहीं। राणा 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 तू वती तो हवा में घोड़ा जोड़ाईंदो, उते जाड़ो ई जादू असांखे कम ई लाए छॾींदा। एतिरो आसानी सां जाड़े ऐं जादो खे बानू बेगम संग कोन ॾींदी। अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। तूं पंहिंजा होश न विञाए, बसि आई हरू भरू अणमुदाए तो न वस। साईं अधी सही पई चवी त जाड़ो ऐं जादू हेठायूं मथायूं करे हुननि खां संग कढी वेंदा। तूं अजायो बावरियो थो वती त अकबर खान हुननि खे संग न ॾींदो। यही ॻाल्हि त मां राणा जे दिमाग़ में विहरण थी चाहियां। बानो बेगम टिन टिन छोरियुनि खे छा कुई खाईंदी छा? कुछ बार हल्को करण लाइ नखरा सकरा करे संग पंहिंजे भाउ जाड़े खे ज़रूर ॾींदी। पर अञा ॾिनो त कोन अथई न। त पोइ बाक़ी मां इहो पिटको छाजो पई कयां? ॿुधण में आयो आहे त हिन सुमर ते दुआ ऐं मिठल जो मंगणो आहे। न आदि न, दुआ सिर्फ कोहराम अची आहे, कोहराम अची, ॿिए कंहिंजी बि न। जेकॾहिं ॿिए कंहिंजी थी त दुनिया खे बाहि ॾेई छॾींदुमि। अदा दुनिया के बाहि ॾियण जी का ज़रूरत न आहे। तूं रुगो न राणा जी खुड़ी वई ॾंभ, हिन जे पेरनि जे ठंडा उछल त घर छॾे को अॻु भरो थिए। पंहिंजे भाउ अकबर खान जे मथां वञी को ज़ोर भरे। मुंहिंजा पेर त अॻे तता पिया आहिनि वसाई। जेकॾहिं मां डांडल ते पियो थो घुमां त गुलनि जी सेज ते अकबर खान खे बि सुम्हण कोन ॾींदुसि। हाय हाय कौन वियाण ॾींदोसि अकबर खान खे गुलनि जी सेज ते? ॻाल्हि कंदे ठही तो। छा कयो अथई अॼु ताईं अकबर खान खे? जीअं त अकबर खान ई बानो बेगम असांजी मिटी पलीत करे छॾी आहे। सॼे ॻोठ राज में असांजी इज़त कुत्ते खां बि बदतर करे छॾी अथसि। ॻोठ में 500 घर आहिनि, सूरन असां 5 घर बि असां सां नथा ठहनि। हेॾो पुछड़ो थियण खां पोइ बि तूं बेफिक्र थियो तो घुमंदो वती। असां हाणे नक खणी ॻोठ में हलण जहिड़ा न रहिया आहियूं। हेड़े जीअण खां त के किने पाणीअ दुब में वञी ॿुॾी मरजे। ऐं ही चए तो त मां वस वसाई वस, वण मुदायती वस, न फुड़ी न वॾ फुड़ो, असल गड़ो ई गड़ो। मल्हार मसूद हेॾे आ हेॾे। छा आहे? कहिड़ो कमु आहे? असां ॿुधो आहे त पुनल राणीअ जो पाण में चक्कर हले पियो। इन ॻाल्हि ते बादल ऐं पुनल में छेड़ो थियो आहे। अलाए यार असां पंहिंजे कम सां था वञूं, असांखे कहिड़ी ख़बर? ठीकु आहे ठीकु आहे, तूं पंहिंजे कम सां वञ, असांजो बि कमु थी। इहे प्रकार थी तुंहिंजे भाउ ऐं सौट जा। जेकॾहिं मां वक़्त ते न पहुचां न अञा वधीक माण्हू खिलंदा, पर पोइ बि माण्हू खिलाइण में का कसर कान छॾी छॾी। मल्हार ऐं गुलवारनि हिन वक़्तु सॼे ॻोठ में इहो पड़ो घुमाए छॾियो। वधीक हाणे मल्हार वारा हिन ॻाल्हि खे कीअं घुमाईंदा, उन्हनि जे फितर खां चङी तरह वाक़ुफ़। असां ॿुधो आहे त पुनल राणीअ जो पाण में चक्कर हले पियो।
ऐं इन ॻाल्हि ते बादल ऐं कुनल में छेड़ो थियो आहे। दुआ तूं मूंसां न ॻाल्हाईंदी कर। छो न ॻाल्हायां? तू अम्मा जी कावड़ मुंह मां छो पियो कढी मारोट? मारोट न, मिठल आहियां मां, मिठल। मिठल आहीं त कड़े ज़हर थियण जी कोशिश न कर मिठल। ॾिस दुआ, मूं घणी पुफीअ जी सनी कई, पर पोइ बि पुफीअ खे मुंहिंजी शक्ल ई नथी वणे। हाणे तूं ई ॿुधाए त मां छा कयां? अम्मा जी तबियत जी त तोखे ख़बर आहे त वो तेज तबियत आहे। जेकरे बाबा तोखे घर में अचण खां मना करे त पोइ तू अचण छॾे दे। बाक़ी तू अम्मा जे चवण ते नाराज थी वहीं। तोखां नाराज न आहियां। नाराज नाही त पोइ कीअं बि करे सुभाणे अचजां। मुश्किल आहे न, ईअं त मां तोसां कॾहिं बि न ॻाल्हाईंदसि। तोखे सुभाणे हर हाल में अचणो पवंदो। ठीकु आहे बाबा, कोशिश कंदुसि। मूंखे इंतजार रहंदो मिठल। छाजे लाइ सॼो ॻोठ खे लाहे ते पहुतो आहीं? कहिड़ी ॻाल्हि जे करे तव्हां ॿई सोट पाण में कुतनि वांगुरु फ्री पुछड़ा थी हिते पहुता आहो? ॿुधायो सोट तव्हांखे घटि पियो ॻाल्हाए। मां हुनखे घणो ई सम्झायो, पर हू पोइ बि न मुड़ियो। हू न मुड़ियो त तो सोट जे मथां हथ खयो। कॾहिं खां हिन घर जो वॾो थी वहीं तूं। मुंहिंजी पग खे हाणे तूं संभालण लॻो आहे। मां चवणु चाहियां थो, एहसासन जे हेॾे सफ़र में, एहसासन जे हेॾे सफ़र आलम कुछ होश कर। तूं वठी परे थी। एहसासन जे हेॾे सफ़र में, एहसासन जे रसाण न तमाशो थियण दे। खे वणाण जी ख़ातिर सोट जी खल तो लाहे। हाणे मूंखे सम्झा छा पियो चवणु चाहे। मुंहिंजी ग़लती आहे, आइंदा न थींदी त पोइ इहा पहिरियों ग़लती तूं छो न पियो मञी त हेतिरा पादर ई न खाई हा। अॼु खां पोइ जेका बि ग़लती कई अथई त हलण जे क़बल में छॾींदोमांइ। रूहन जे रिश्तनि खे ॾियनि था, रूहन जे रिश्तनि खे ॾियनि था ज़रे ज़रे ईज़ा, ज़रे ज़रे ईज़ा। हीअ दुनिया दर्दन जो दरिया, हीअ दुनिया दर्दन जो दरिया। रानी जल्दी पानी भरे आ। दादासी अवां त असांखे धारियनि जी ते कारे फिटी गयो आहे। आख़िर असांजी कहिड़ी ग़लती आहे जो अव्हां असां खां एतिरी नफ़रत था कयो? राणा खान, इहो सवाल तूं मूंखां न पर पंहिंजो पाण खां कर, पंहिंजो पाण खां। असां तोखे कहिड़ी इज़त बख़्शी, तो असांजी कहिड़ी इज़त कई? अदा साईं, असां हिते ॻाल्हियूं करण न आया आहियूं। मञा थी राणा खान उॿारो ई ॾाढो जज़्बाती आहे। हिन खां कई ग़लतियूं बि थियूं आहिनि ऐं असां हिते ग़लतियुनि जी माफ़ी ई वठण आया आहियूं। वॾे हुअण जे नाते अव्हां जो फर्ज़ थिए थो तव्हां राणा खान खे माफ़ करे छॾियो। माफ़ त तॾहिं कजे न जॾहिं अकबर खान का ॻाल्हि दिल ते खणे। हिन त कॾहिं का ॻाल्हि दिल ते नाहे खई। ही त सदाईं दरगुज़र कंदो आयो आहे। भले इहा ई त अकबर जी वॾाइप आहे, असां ते कुर्ब आहे जो हमेशा दरगुज़र कंदो आहे। इहा ई उम्मीद रखी असां हिते पहुता आहियूं।
त अव्हां असांखे पाण सां गॾाईंदो। कॾहिं त पिया आहियूं, कहिड़ियूं विथियूं आहिनि? अदा साईं, जेकॾहिं असां में विथियूं न आहिनि त पोइ असांखे इजाज़त ॾियो त असां गौराम जे नाले जी पोती दुआ मथां विझी वञूं। न माई वसाई, एतिरी हुजत असां में न रख। छो भाॼाई, छो? कहिड़ी खोट आहे असांजे गौराम में जो तूं इहो रिश्तो पई ठुकराई? अञा तूं खोट जी ॻाल्हि पियो करी? इहो ॿुधाए त। बानो, मुंहिंजा भाउ, पहिरें मूमल जी कूंज जी शादी थिए, उन खां पोइ दुआ जी शादी जे बारे में सोचींदासीं। हा, बाक़ी जॾहिं वक़्तु आयो तॾहिं ॻाल्हाईंदासीं। बाक़ी इहो वक़्त खां पहिरीं त अजायो इहो इंतज़ार हूंदो, तव्हां इंतज़ार ख़तम करे छॾियो। बानो बेगम, रिश्तनि जा फैसला मर्दनि खे करण ॾे त बहितर रहंदो। पर मां पंहिंजी न्याणियुनि जी ज़िंदगियुनि जा फैसला पाण कंदसि ऐं मुंहिंजो पहिरियों ऐं आख़िरी फैसलो आहे त मुंहिंजी कंहिं बि न्याणीअ जो रिश्तो तव्हांखे कोन मिलंदो। राणा खान, तूं बानो जी ॻाल्हि दिलि में न कजांइ, वीचारी थोड़ी जज़्बाती आहे। अदा साईं, मां त भाॼाई जूं ॻाल्हियूं दिलि में कोन थो कयां, पर जॾहिं न वसाई वसण शुरू करे त पोइ तूं बि दिलि में न कजांइ। ठहियो हाणे सियाणो न थी, कम जी ॻाल्हि कर त हाणे हलूं। वसाई दिलि जी ॻाल्हि त अदे साईं खे ॿुधाए छॾी आहे, अञा कम जी ॻाल्हि कहिड़ी कयां? अला भलाई कंदो राणा खान, अला भलाई कंदो। बाबा, हूअं बि रिश्ता आसमाननि ते लिखिया वेंदा आहिनि। बाबा, लिखे जे लेख खे केरु तुटारे सघे? ठीकु आहे अदा, असां इंतज़ार कंदासीं। ये दुनिया